सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तो एकड़े दी भगवान राम जी दरबार हुई और राम जी दरबार में हलंदे हनुमान जी तारीफ़ हली। हर कंहिं हनुमान जी तारीफ़ कई भई एतिरो हलियो, एतिरो बहितर कयूं, सीता जी खोज हुजे, उनखे आणण में हुजे, जंग में हुजे, हली चली में हुजे, भक्ति में हुजे, प्यार में हुजे, विश्वास में हुजे, हर एंगल, हर पॉइंट का, हर तरीक़े खां सभिनी हनुमान जी तारीफ़ पे कई भई उहो एतिरो चङो हलियो, एतिरो बहितर हलियो। जंहिंमहिल ॻाल्हि पूरी थी, आख़िर में जेके भॻवान राम लफ़्ज़ चया, उनजो हनुमान जेतिरो बि हलियो आहे, जेतिरो बि उन कुझु कयो आहे, मां त मालिक खे अरदास कयूं मां जो अहसान कॾहिं न लाहिया। ऐं सभिनी जा कन खड़ा थिया। भई संसार में हर को चवंदो आहे कि मौक़ो अचे त मुंहिंजो अहसान लाहियां। इहे चवंदा मुंहिंजो कॾहिं अहसान लाहियां ई न, इन जो अहसान सदाई हुजे पियो। भॻवान को पुछोसि ईअं कीअं, अहसान त लाहिणु खपे न। हुन चवंदा अहसान लाहिण जो मक़सदु आहे मां चवां कि मां मुंहिंजो अहसान लाहियां, माना जॾहिं उहो ॾुखियो थिए त मां उनजी मदद कयां, उहो तकलीफ़ में अचे त उनजी मदद कयां। मां चाहियां थो कॾहिं ॾुखियो थिए ई न, तकलीफ़ में अचे ई न, त मुंहिंजी मदद ज़रूरत छो पवे, मां उनखे कयां छो। सो जॾहिं असां कंहिंखे चवंदा आहियूं इहो जो अहसान लाहींदुमि, जॾहिं मौक़ो आयो अहसान लाहींदुमि, माना छाकाणि उन असांजी मदद कई आहे, उन अहंकार में मदद कई आहे, या ख़ुशी सां मदद कई आहे, कुझु बि कई आहे, लेकिन जेका उन कई असांजे अहंकार खे चोट लॻी, असांजी नीचाई थी, उहो असां कीअं बर्दाश्त करे सघंदासीं। मां जो नीचो रहा, मां जो अहसान तले दॿिजी करे रहा, मां को घटि कीअं हुजां, असांजे अहंकार खे चोट लॻी। ऐं हिकदमि असांजो अहंकार जाॻियो न, इहो मां ते अहसान करे, मां ॾुखियो आहियां, इहो ॾुखियो थिए त मां जी मदद कयां, मां पंहिंजो पाण खे कुझु करे ॾेखारियां न। हक़ीक़त अहसान लाहिण उहो को दुआ थोरे आहे, वरी बददो आहे, उहो थैंक्स थोरे आहे, वरी पिट आहे हिकिड़ी। उन को असां बची करे रहो। असां चङाई त कयूं, आसीस वठूं, पर बददुआ न वठूं। असां ऐं उहा चङाई असां तॾहिं करे सघंदा आहियूं जॾहिं उहा असांजी परोपकार जी श्रेणी में ईंदी, परस्पर जे नज़रिए सां ईंदी। भई असां कई कोन्हे, असां चङो कयो, असां कयो ई न आहे, असांखे बददुआ छो लॻंदी। असांखे त उहा आसीस मिलंदी चङाई जी, असां वधंदा रहंदासीं, फलंदा रहंदासीं, फूलंदा रहंदासीं, ख़ुशि रहंदासीं, ख़ुशहाल रहंदासीं, असां सदाई बहितर रहंदासीं।